सांखड़ खां रिपोर्टर जान मोहम्मद अबड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ अल्लामा मुफ्ती अल्लाह वरायो सिकंदरी नाज़िम इतलात जमियत उलमा सिकंदरिया पाकिस्तान जिन ॻोठ फ़कीर गाज़ी ख़ान काछाई में फ़कीर मुहर्रम अली फ़कीर दोदो काछाई ऐं सांखड़ में रईस अब्दुल जब्बार ख़ान मरी नायब ख़लीफ़ो फ़कीर रईस अली ग़ुलाम मरी ऐं जमियत उलमा सिकंदरिया ज़िलो सांखड़ जो अॻवान मौलाना फ़कीर अब्दुल गफ़ूर सिकंदरी ख़ासि केली ऐं फ़कीर मंसूर निज़ामाणी फ़कीर काशिफ़ अनवर निज़ामाणी जिन जी तॾे ते पहुची फ़ौत थी वियल अज़ीज़नि लाइ ताज़ियत उज़र ख़्वाही फ़ातिह ख़्वानी ऐं ईसाले सवाब लाइ दुआ घुरियूं। जहिड़े त सिंजोरो में मदरसा सिबगतुल्ला शाह मर्दान शाह में अल्लामा अब्दुल क़यूम सिकंदरी ऐं अल्लामा रफ़ीक़ अहमद सिकंदरी जिन सां मुलाक़ात कई ऐं सिकंदरी सुन्नी इस्लाही मिशन बाबति मुशावरत पिणु कई। जॾहिं त उन मौक़े ते अल्लामा अली नवाज़ सिकंदरी ज़िले सां गॾु सीनियर नायब सदर जमियत उलमा सिकंदरिया ऐं ॿिया मौजूदु हुआ।